अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु तव्हांखे साईं अमेरिका जी ॿाहिराड़ी सफ़ा ॿाहिराड़ी नंढड़ो हिकिड़ो शहर बिडियास आहे उहो ॾेखारींदासीं, जेको टेक्सास जे हितां शहर जो शुरू थिए थी पई। तव्हांखे भली कार चवंदा बिडियास में। ऐं ॾिसो नंढड़ा नंढड़ा दुकान ई तबाह थी विया आहिनि साईं। अबाइली हर शइ तव्हांजी पुराणी आहे। अबाइली नंढा नंढा घर, न भित आहे न छा आहे। नंढो पंप गैस स्टेशन। हे साईं ॿिए शहरनि ॾे वञिणो हुजे त हितां बसि ॾिसो अदा वरी ख़तमु थी वियो। ॿाहिराड़ी अमेरिका जी ॻोठ, हे ॻोठ साईं कीअं बेपरवाह थी गाॾियूं वग़ैरह हर शइ बीठियूं अथनि। छो त साईं चोरी चकारी न आहे न। ॾिसो दर बर सफ़ा, न को गेट आहे, न को लोड़ो आहे, न का भित आहे। बसि हे ॿाहिराड़ी साईं। वरी साईं 120 जी स्पीड थी वई। रोड हिकु नंबर। हे कब्रिस्तान साईं आख़िरी आराम का। ऐं हे ज़मीन साईं छण ज़मीन। हे घर आहिनि हुते हुते गाह हे बीठी धंधा हे खणी करे रखी अथऊं। जीअं असां पलाल रखंदा आहियूं, बुह संभाले रखंदा आहियूं साईं। सियारे में कमु ईंदो माल जे लाइ। हे पूरो था हेॾे वरी हे मेल बॉक्स लॻल आहिनि। हेॾे घर अथनि अंदरि गिटिन में। त ॾिसो था को झंग, को काठी, को किली, को खणे, को बि कोन। माण्हू न आहिनि साईं। बसि घर ई घर, गाॾियूं सिर्फ़ु। हे ॾिसो था हे घर ॾिसो पूरो। हे साईं हाईवे रोड सम्झो, हाईवे सम्झो, खाली पूरो हिकु नंबर साईं। साउथ बिडास क्रीक बरसाती नालो। उन खां पोइ हे साईं झंग, बेला ई बेला। ट्राला ट्रक हर को पंहिंजी लाइन में। को घुत नथो हणे, को ओवरटेकिंग न आहे। बसि अदा 120 जी स्पीड ते आहे हर कोई। हे साईं ॿाहिराड़ियूं अमेरिका जूं। अमेरिकन ॿाहिराड़ियूं साईं। टर्की प्रेरी क्रीक। बसि रोड आहिनि साईं, कंहिं महिल हेठि कंहिं महिल मथे। माल बीठा आहिनि चरनि था पिया। पर घर आहिनि हिननि जा साईं कुझु पिंजरा। बसि अदा इन्हनि खे असुलो रखण जी हिते इजाज़त आहे गवर्नमेंट जे तरफ़ां। इन जे करे भाउ मुंहिंजा ईअं बग़ैर कंहिंजी इजाज़त ॼाण सुञाण कंहिंजे घर असां नथा वञी सघूं। छो त उनखे साईं सेफ्टी पॉइंट ऑफ व्यू इजाज़त आहे, फायर बि करे थो सघे। ऐं हे ॾिसो अदा हे फार्म ॾिसो, वणनि जे करे साफ़ नथो नज़रे। पर हे ॾिसो अदा दोस्तो हिकिड़ो शेयर थी वञे त मज़ो अची वेंदो तबियत में। ट्राला कर बाक़ी साईं हलल आहे, सफ़र हलल आहे, ज़िंदगानी हलल आहे। गिझां घुमनि थियूं पियूं, हलल आहे साईं हलल आहे। हे ॻोठ साईं, हे ॻोठ। पाणी बिजली गैस हर शइ यादि आहे। गैस न आहे, पाणी आहे। हे माल को आहे भला गाॾी बि आहे जेको खणे माल खे ढोए विझे साईं। असां वटि त ईद ते स्पेशली
लेलन के मोटरसाइकिल ते खई वेंदा आहिनि साईं चिंची भरे लोड करे छलन घेटी में को माल ॾिसे बद दुकान खणो हिते ताईं असांखे एॾी वॾी गाॾी आहे खाली पई आहे पर मजाल आहे जो हिकिड़ो ई नंढड़े कुआं टके कुलो जो बसि आहे ॾिसो हाणे हे घर ॾिसो अकेलो साईं गाॾियूं बीठियूं अथसि हे माल घर मथे साईं वाह वाह ये ॾिसो साईं हिन जी पूरी ज़मीन आहे हाईवे साफ़ सुथरो हेॾो बि घर था त साईं वॾी महिरबानी तव्हां ॾिठो वीडियो खे बसि कुर्ब करे छॾिजो शेयर करे छॾिजो हिकिड़ो तव्हांजी महिरबानी थी लख थोरा थींदा बाक़ी सफ़र पंहिंजो हले थो पियो अमेरिका जी ॿारहाड़ी अञा ॿारहाड़ी ॾेखारींदोमांव ॿी का मिली त अञा ॾेखारींदोमांव ॾिसो था वणकारी केॾी आहे को काठी पटण वारो आहे को लोड़ो ॾियण वारो साईं असांजे दीन जेका असांखे ज़िंदगी गुज़ारण जा तरीक़ा ॿुधाया आहिनि उन्हनि ते अगरि असां गुज़ारियूं न लेकिन ज़िंदगी बहार बहार थी वञे तव्हांजी जीअरे जन्नत हुजे हे साईं ईमान वारा न आहिनि पर हे अमल सॼो उन ते था करनि जेके बि क़ुर जूं तालीमात जेके बि रब पाक सां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं जेके बि सुनतूं उन्हनि ते हे अमल करनि था साईं हिन जे करे ॾिसो था को वणु खुटे थो न साईं सफ़ा न हे ॾिसो त दोस्तो शेयर थी वञे पंहिंजो पिरी प्यारनि जो ख़्यालु रखिजो इंशाल्लाह जल्द मिलंदासीं ऐं तव्हांजे लाइ अहिड़ा मज़े मज़े जा एटलीस्ट मां त वीडियो खणी ईंदुमि साईं ॿियनि जी ख़बर न आहे हलो अदा ख़्यालु रखिजो